ही इमारत जेका तव्हां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही उमरकोट जे किले में मौजूद हिते जी शानदार अजाइब घर जी आहे। अॼु जी हिन वीडियो में हिन अजाइब घर मुतालिक़ तफ़सीली मालूमात पेश करे रहिया आहियूं। हिन म्यूज़ियम जो क़याम 1968 में कयो वियो। हिन म्यूज़ियम में सिंध जी सक़ाफ़त ॾेखारण सां गॾोगॾु मुग़ल दौर जे नायाब शयुनि खे पिणु रखियो वियो। हिन म्यूज़ियम जी पुराणी बिल्डिंग हाणे ख़स्ता हाली जो शिकार आहे, जंहिं करे म्यूज़ियम खे मौजूदा नई बिल्डिंग में मुंतक़िल कयो वियो आहे। हिन म्यूज़ियम जा धार हिस्सा आहिनि, जिन में नायाब कलमी नुस्ख़ा, सिक्का, तस्वीरूं, हथियार, ख़त ऐं क़दीम दस्तावेज़ वग़ैरह नुमाइश लाइ रखिया विया आहिनि। हिते नुमाइश लाइ रखियल कलमी नुस्ख़नि में हालत ताज महल, जंहिं में ताज महल जी तामीर जा तफ़सील आहिनि। इक़बाल नामा जहांगीरी, हिन में अकबर बादशाह ऐं जहांगीर जे दौर जी तारीख़ बयान कई वई आहे। तोहफ़ा शेर शाही, हिन किताब में शेर शाह सूरी जी तारीख़ बयान कई वई आहे। अयार दानिश, ही शहनशाह अकबर जे हुकुम ते अबुल फज़ल पारां कयल क़दीम आखाणियुनि जे किताब ख़लील वल्दमना जो फ़ारसी तर्जुमो आहे। मनाक़िब मुर्तज़वी, हिन में हज़रत अली करमल्लाहु वजहू जी ज़िंदगी जा हालात ऐं कारनामा बयान कयल आहिनि। दीवान उर्फ़ी शिराज़ी, ही किताब अकबर बादशाह जे दौर जी फ़ारसी शाइर जे कलाम जो मजमू आहे। तारीख़ अकबर आबाद, हिन अकबर आबाद यानी आगरे शहर जा तफ़सील आहिनि। अकबर नामा, हिन में अबुल फज़ल पारां अकबर बादशाह जे दौर ताईं जे मुग़ल बादशाहनि जी तारीख़ लिखी आहे। ख़ुलासा तवारीख़, ही किताब मुंशी सुभान राय पारां 1107 हिजरी में लिखियो वियो। हिन में क़दीम ज़माने खां वठी शहज़ादे दारा शकूह जी वफ़ात ताईं जी तारीख़ बयान कयल आहे। रिसाला क़दमिया, हिन किताब में शाह तुराब जे सफ़र हज जो अहवाल ॾिनल आहे। रुक़आत मियां नज़ीर, हिन में अकबर बादशाह जे दौर जे ख़तनि जो मजमूओ आहे। तर्जुमा महाभारत, ही मशहूर किताब महाभारत जो फ़ारसी तर्जुमो आहे। दीवान नज़ीरी, ही अकबर बादशाह जे दौर जे शाइर मुल्ला मोहम्मद हुसैन नेशापुरी जे कलाम जो मजमूओ आहे। आईन अकबरी, ही अकबर बादशाह जे दौर जो मुकम्मल आईन आहे, जेको अबुल फज़ल पारां लिखियो वियो। पंद सूद मंद, ही नस्तालीक रस्मुल ख़त में लिखियल फ़ारसी नुस्ख़ो आहे।
म्यूज़ियम जे हिन हिस्से में सभिनी मशहूर मुग़ल बादशाहनि जूं तस्वीरनि सां गॾोगॾु कुझु ॿियूं तस्वीरूं बि निमाइश लाइ रखियूं वियूं आहिनि। मुग़ल बादशाहनि पेंटिंग जे हवाले सां बि घणी तरक़ी वठराई। ख़ासि करे हुमायूं बादशाह पर्शिया मां मुसव्विर घुराए पंहिंजे दरबार में रखिया। ही आर्ट शाहजहान बादशाह जे दौर ताईं उरूज ते हो, जंहिं बाद हिन ते को ख़ासि ध्यानु न ॾिनो वियो, जंहिं करे दरबारी मुसव्विर टिड़ी पखड़ी विया। म्यूज़ियम जे अंदर शाही दस्तावेज़ पिणु निमाइश लाइ रखिया विया आहिनि, जिन में मशहूर अकबर बादशाह जा फ़रमान पिणु शामिल आहिनि, जिन में दीन इलाही वारा फ़रमान पिणु शामिल आहिनि। इन अजायब घर में क़दीम दौर जा सिक्का पिणु निमाइश लाइ रखियल आहिनि, जिन में अक्सरियत मुग़ल दौर जे सिक्कनि जी आहे। हिते क़दीम ज़माने में इस्तेमाल थींदड़ ज़ेवर पिणु निमाइश लाइ रखियल आहिनि। हिन अजायब घर में सिंध जे मुख़्तलिफ़ हुनरनि खे ॾेखारण ख़ातिर उन्हनि सां ताल्लुक़ रखंदड़ चुरंदड़ फिरंदड़ मॉडल पिणु लॻाया विया आहिनि, जिन में लोहार, कुंभार, वाढा ऐं ॿिया बि शामिल आहिनि। हिते मुख़्तलिफ़ सक़ाफ़तनि खे उजागर करण ख़ातिर पिणु उन्हनि जा मॉडल लॻाया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ज़ातियुनि जे लिबास खे उजागर करण ख़ातिर उन्हनि जा बि मॉडल पिणु लॻाया विया आहिनि। हिते मुग़ल दौर जे हथियारनि खे पिणु निमाइश लाइ रखियो वियो आहे, जिन में तलवारूं, तीरूं, ढालूं ऐं बंदूकूं ऐं ॿिया बि हथियार शामिल आहिनि।
हिन अजायब घर में थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे क़दीम आसारनि मां मिलंदड़ नवादिरात पिणु नुमाइश लाइ रखियल आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ मंदिरनि मां मिलंदड़ मूर्तियूं बि शामिल आहिनि। हिन सॼे अजायब घर में सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण ख़ातिर काफ़ी तस्वीरूं ऐं ॿियूं शयूं रखियल आहिनि। उन्ही सां गॾोगॾु मुग़ल दौर सां लाॻापियल काफ़ी मवाद मौजूद आहे। ही अजायब घर सिंध जे बहितरीन अजायब घरनि में शुमार करे सघिजे थो।